हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 13 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 14 पार्ट कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिलु न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी कथा हासिलु करे सघो था। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं श्री गुरु कृष्णपुरी महाराज जी जीवन कथा जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त श्री गुरु कृष्णपुरी ॿियनि गुरुनि वांगुरु पाण विद्वान ऐं ज्ञानी हुआ। पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरनि ई मसइलनि खे मोह ॾेई पंहिंजी ज़िंदगी संवारियऊं, उन्हनि जो असीं ज़िक्र कंदासीं। ऐं श्री गुरु कृष्णपुरी महाराज जो गुरु गोबिंदपुरी हो, जंहिंजी समाधि लसबेला में आहे। श्री गुरु गोबिंदपुरी संदसि 2 शादियूं कयल हुयूं। इन ॿिन्हिनि शादियुनि जे करे संदसि श्री गुरु गोबिंदपुरी खे गादी तां हटायो वियो। गुरु कृष्णपुरी महाराज जो गुरुबाई गुरु गोदारीपुरी आहे। गुरुबाई मतिलबु त ॿिन्हिनि जो साॻियो गुरु हुजे, मतिलबु त श्री गुरु गोबिंदपुरी ऐं श्री गुरु कृष्णपुरी ॿिन्हिनि जो सिख्या ॾींदड़ गुरु उहो हो श्री गुरु गुरुदारीपुरी साहिबु। पोइ श्री गुरु कृष्णपुरी श्री गुरु बालपुरी साहिब जिन जी मड़ी पिणु ठाहिणाई। पाण श्री गुरु कृष्णपुरी जिन घणो वक़्तु सोनमियाणी शहर में गुज़ारियो। श्री गुरु कृष्णपुरी पोह महीने 9/11 संबत 1991 ईस्वी बराबरि अंग्रेज़ी तारीख़ 14 तारीख़ 12 महीनो 1935 ईस्वीअ ते थाणो अहमद ख़ान मड़ीअ में परलोक पधारिया। संदसि समाधि थाणो अहमद ख़ान देवी माता मंदिर गुरु बालपुरी में आहे। गुरु कृष्णपुरी खां पोइ भाई करमू मड़ीअ में शेवा कई। हिन खां पोइ 1 साल वीरपुरी शेवा कई, पोइ 1 साल खाली, पोइ 1 साल खां पोइ हीरापुरी संदसि शेवा कई। त तव्हांखे अॼु असीं श्री गुरु कृष्णपुरीअ जे बारे में कुझु ॿुधायूं। लेखूमल ॿुधायो त श्री कृष्णपुरी मंदिर में रहंदा हुआ। उन टाइम कोस्तान में काफ़ी ॾुकार हो। 8 साल खां बरसाति न पवण करे माल ढोर ढगा बुख मरण लॻा। उन वक़्त जो कोस्तानी सदर अॻवान सरदार मलक जैदल ख़ान जे उठन जो दण हो। मलक साहिब जे नौकरनि खे हुकुम कयो त उठन खे चाढ़ण लाइ गुरु बालपुरी जे मड़ी अहमद ख़ान में बीठल निम जे वण मथां टारियूं पटे खारायो त हिन जो थोरो बल अचे। पोइ नौकरनि हुकुम मञी अची मड़ी में आया ऐं गुरु साहिब खे बिना पुछे निम मां टारियूं पटे उठनि खे खाराइण लॻा। जॾहिं गुरु साहिबनि मना कयो तॾहिं हुननि चयो त मलक जो हुकुम आहे ऐं असीं इहो कंदासीं। पोइ गुरु साहिबनि चयो त मुंहिंजो पालनहार मूंसां गॾु आहे, उहो ई तव्हां सां पुॼी सघे थो। पोइ जॾहिं थोरी देरि थी त उठ मरण लॻा। पोइ इहा ॻाल्हि वञी नौकरनि मलक साहिब खे ॿुधाई त उठ मरण लॻा आहिनि। पोइ जॾहिं मलक साहिब पुछियो त ईअं छो, त उन्हनि चयो त असां उठनि खे गुरूअ जी बिना इजाज़त जे उते बीहारियो
ऐं टाड़ियूं टोड़ण लॻासीं ते गुरू असांखे मना कई पर असीं न मुड़ियासीं। दास साहिब पोइ नौकरनि सां गॾु मढ़ी में आयो, अची श्री गुरू कृष्णपुरीअ जे चरणनि ते किरी पियो। पोइ गुरूअ साहिब महिर कई, उन ते बाज कई ऐं पाण उठनि खे इहे टारियूं खारायूं त कुझु बि न थियो। उहे जी महिमा अपरंपार ई आहे। अचो त हिकु ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं त श्री कृष्णपुरीअ जे गुरू गोबंदपुरी शादी कई त सोनमयाणीअ में गुरू कृष्णपुरी कावड़ियो ऐं गुरू गोबंदपुरी खे चयईं त हाणे तव्हां शादी कई आहे ऐं हाणे सोनमयाणी मंदर ते मुंहिंजो हक़ु आहे। तंहिं ते गुरू गोबंदपुरी इनकार कयो। पोइ उन ॻाल्हि जो फ़ैसिलो सरदार उन वक़्त जे सरदार ॼाम साहिब वटि वियो। गुरू कृष्णपुरी ॼाम साहिब खे हक़ीक़त ॿुधाईंदे चयो त असां नंगा ॿावा आहियूं, असां दरवेशनि जे हिसाब सां असांखे शादी न करणी आहे। गुरूअ जो चेलो ई गुरूअ जो पुटु आहे। हाणे गुरू गोबिंदपुरी शादी कई आहे, हाणे हिन जो को बि हक़ु न आहे। हाणे हिन मड़ीअ जो हक़दार आऊं आहियां। पर सरदार ॼाम चयो त मुंहिंजे हिसाब सां गुरू गोबिंदपुरी जो हक़ु आहे। जंहिं ते गुरू कृष्णपुरी जोश में अची चयो त सरदार तूं पंहिंजे वॾाई में अंधो थियो आहीं, हाणे तूं पंहिंजी जॻह खे संभाल। जंहिं जॻह में सरदार वेठा हुआ उन जॻह ते गुरू हुकुम कयो त हेठि थी वञ, त उहा जॻह हेठि नमण लॻी। गुरू साहिब जी इहा महिमा ॾिसी सरदार ॼाम चयो त मूंखे माफ़ु कयो ऐं मूंखां ग़लती थी वई आहे, मां तव्हांखे सम्झी न सघियसि। पोइ उहा मढ़ी श्री गुरू कृष्णपुरीअ जे हवाले कई वई। यादि रहे त सोनमयाणी मढ़ी में इहा जॻह अॼु ॾींहं ताईं हेठि ठहियलु आहे। बोल श्री गुरू बालपुरी सिद्ध सवाई की जय। बोल श्री गुरू कृष्णपुरी सिद्ध सवाई की जय। प्यारी साध संगत जी, तव्हां हरिनाम जो सिमरन ज़रूरु कयो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ऐं जेकॾहिं तव्हांजे ॿारनि खे गुरमुखी सिखणी आहे त असांजे यूट्यूब चैनल गुरमुखी लर्निंग इन सिंधी लैंग्वेज जे नाले सां आहे। ऐं रोज़ु लिंक शेयर कंदो आहियां, तव्हां उन जे ज़रिए वञी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे गुरमुखी ज़रूरु सेखारियो। धन्यवाद।